परेशान न थियो। त असांजा वॾे मां वॾा दुश्मन उहो शाहनवाज़ खान आहे। जो सॼो ध्यानु मंसूर खान ॾे आहे। मुराद जो हर क़दम पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो। इन घर खे बर्बाद थियण न ॾींदुसि। वारनि जो रवैयो ॾिसो थो, मुंहिंजे सीने जे मथां कढे थो। रहसन वारा न आहिनि, ॿिए मां वॾो दुश्मन जेको आहे न। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं अचण वारी क़िस्त में हाणे छा थियण वारो आहे। अचण वारी क़िस्त में सोडल खे मुराद वॾो सम्झाईंदो, उन खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो। असांजो दुश्मन शाहनवाज़ खान आहे, रहसन वारा न आहिनि। तूं राति जो लिखंदो थो वती, असां ॾे अची कोन थो, ॿियो ॼाड़ो टियों ॼाड़ो मूंसां न मिलियो आहीं। तुंहिंजो छा फ़ैसिलो आहे? तूं झड़ो करणु चाहींदो, पलांद करणु चाहींदो, इहो कमु न कजांइ। पढ़ाई बाहि में असां न घिरदासीं। हुननि जो जहिड़ो मंसूर खान सां हली रहियो आहे, भली उन सां निपटाए वठनि, पोइ असां जवाननि वांगुरु साम्हूं विढ़ंदासीं। ऐं हिते वरी जेको आहे सोडल चवंदो, मां कंहिंसां बि जहिड़ो कोन थो कयां, मां बसि राह जेको आहे न हिते पंहिंजी होशियारी में हूंदो आहे ऐं मुंहिंजी तरफ़ां तव्हां कंहिंखे बि घर वारनि खे कंहिंखे बि नुक़सानु कोन ईंदो। घर वारा बि हुनखे सम्झाईंदा आहिनि, तूं ग़लति कमु करीं थो, देरि मदेरि अची थो। ऐं सोडल कीअं ॿुधाए त मां छोकिरी जे मथां पहरो ॾींदो आहे, उन्हनि जी भेण मूं वटि आहे। हाणे घर घर में तलाशी कई वेंदी, सोडल जे लाइ बि मुसीबत बणिजी वेंदी। हिन छोकिरी खे लिकाइण, कूंज खे लिकाइण जे लाइ वॾो मसइलो पैदा थी वेंदो ऐं सोडल इहो सोचींदो त हाणे हिनखे मां किथे लिकायां, काॾे कयां। ऐं जे उहा ज़ाहिर थी पई त पोइ मुराद वारनि जे लाइ बि ख़ैरु न आहे, होॾो हुननि जे लाइ बि ख़ैरु न आहे। मंसूर खान बि घटि न कंदो, होॾो शाहनवाज़ खान खे मुराद सफ़ा नथो वणे, छो त मुराद अकेलो सरेआम घुमंदो थो वते। रहसन वारा मंसूर खान सां विहण में पूरा आहिनि ऐं ओॾे सोच उन्हनि जी आहे। ऐं मुराद जेको आहे शाहनवाज़ खान खे सभु अखियुनि में चुभे थो, चए थो इन खे बर्बादु कयां कहिड़े न कहिड़े तरीक़े सां।